ॾिसो अॼु बि तारीख़ सरदारनि जी तरफ़ खां वरिती वई, उन्हनि जे ज़ाहिरा सरदार जॾहिं मिली करे हिकिड़े प्लान सां मर्डर कराए सघनि था त उन्हनि जे लाइ इहा का वॾी ॻाल्हि न आहे त हू के जवाबदार खे चवनि त उन्हनि जो वकील पेश न थिए। छो त कानून में इहो आहे त जेकॾहिं को जवाबदार या कंहिं बि जवाबदार जो हिकिड़ो बि वकील मौजूदु न आहे त फ़र्द जुर्म आयद न थींदो। अॼु हिननि इहा ई प्रैक्टिस रखी त हिननि जे हिकिड़ो जवाबदार जंहिंजो नालो सत्तार आहे उनजो वकील साहब मौजूदु न हुयो ऐं उनजे करे ई फ़र्द जुर्म आयद न थियो आहे। अॼु हिननि तारीख़ वरिती आहे, अदालतूं बि इहा प्रैक्टिस हिननि जी ॾिसनि थियूं पियूं। ईअं न आहे त हीअ अलाए कंहिंखे बेवकूफ़ ठाहिण था चाहिनि, हीअ भॼी करे अलाए छा साबित करणु था चाहिनि। पर अलाह जी ज़ात करीम आहे, तव्हां ॾिसो 5 साल हिननि इहा प्रैक्टिस रखी, 5 सालनि में हिननि भॼण जी कोशिशि कई, पर इनशा अल्लाह असां हिननि खे भॼण न ॾींदासीं। उहा ज़ात करीम आहे ऐं असांखे अदालतुनि ते यकीन आहे। हीअ केतिरो बि भॼन हाणे हीअ भॼी नथा सघनि, वधि में वधि हीअ हिकु ॿ एडजमेंट्स वठी सघनि था, उन खां पोइ त हीअ बाउंड आहिनि। अदालत इहो बाउंड कयो आहे त कंहिं पार्टी खे कंहिं ग्राउंड ते एडजमेंट न मिलंदी। अॼु असां मौजूदु हुआसीं, असांखे 5 कलाक विहारे आख़िर में इहो ई हिननि जे तरफ़ खां ॿुधायो वियो त हिकिड़े जवाबदार जो वकील न मौजूदु आहे। असांखे थकाइण जी कोशिशि कई थी वञे, पर असां इहो वाज़े कंदासीं असां थकण वारनि माना आहियूं। अदालत में जेको फ़र्द जुर्म लागू थिए उन खां पोइ केस हलंदो, केतिरो सम्झो था त जेके सरदार आहिनि उन्हनि खे सज़ा केतिरी लॻी सघंदी, हिन केस में सज़ा लॻंदी या उहे बरी थी वेंदा? न इनशाअल्लाह हिननि खे सज़ा लॻणी आहे। ऐं छो त हिन केस में आई विटनेसिस आहिनि, हिन में असांखे सबूत गवाह हर शइ मौजूदु आहे। 5 सालनि खां मुंहिंजूं इहे ई दाऊं हुयूं त असांजो केस हलायो वञे, हलंदो तॾहिं असां सबूत पेश कंदासीं, हलंदो तॾहिं अखियुनि ॾिठा जेके शाहिद आहिनि उहे असां मौजूदु आहिनि ऐं उहे असां पेश करे सघंदासीं। त इनशाअल्लाह मां पुर उमीद आहियां त हिननि खे फांसी जूं सज़ाऊं लॻंदियूं।